असा सजी उमर मानो जो इलाके को दुख ना है जो मगर आई पुराण के मारी दे दुख तो थे हां दुख तो थे हां जला दे सच्ची तो तमी पर छा कजे राजा जो हुकुम आए राजा जो हुकुम तारे नथा लगू हाने पुराण के फांसी काटे चार कारवाई शुरू कयो हेलो अनंत कुमार एश के जिते भी हुए साईं अमर प्रकाश के देवन अनंत कुमार एश के हेलो हाणे तव्हां खे साईं हजूराम साहिब जन जी सीनता ॾेखारियूं उन महान दरवेश जी सीनता ॾेखारियूं जंहिंजे अचण सां हिन संसार में बहारी पैदा थी वई गुले गुलज़ार थी विया जंहिंजे अचण सां साईं लखन सीन में एडवांस भी ॾेई सघो था सीन खां पोइ बि ॾेई सघो था साईं असां फ़क़ीर आहियूं मगड़ा इन सीन मां ख़बर पवंदी साईं अर्जुन लाल केतिरी मोहबत सीन खुले तारी वॾे सीन पर्दो खुले तारी वॾे 500 रुपया गुरलमल हरीमल 500 रुपया ना साईं तारी तो वॼाइण लाइ एडवांस में साईं खे सीन खां पहिरियों ॾिसी करे जेके बि 500 रुपया ॾिना धन्यवाद अचे और उठ सीन तयार आहे साईं असांजी विकी कुमार वाठो हेलो
जो ख़बर काठ मां आयो हाँ साईं रानीपुर में आयो आहियां मुझो नालो मोहम्मद यूसुफ है वीर जाफर खान कहिड़ो जे सबब मुझे पुट के सुबुह फांसीअ ते चाढ़े रहियो आहे मां साईं हर चुरा मुझो नालो ॿुधिया हुया इहे मालिक जे दर आयो आहियां हुते अहिड़ी कृपा करे जो मुंहिंजे पुट जी फांसी माफ़ उठ प्रेमी उठ हिन दर तां को बि फानी खाली कोन मोटियो आहे हिन दर ते कई रोईंदा आया ऐं खिलंदा हुया तुंहिंजो बि साईं हटूराम ज़रूरु सुवाल वहाईंदो हल तॾहिं साईं खे अर्ज़ु था कयूं अल्लाह साईं तव्हांखे वधाईंदो बाबा तोखे रानीपुर के पीर साले शाम ने मोकलियो है शामा जज आयो जो तुझे पुटे जी फांसी माफ कराया आई तव्हां त ॼाण ॼाण हार आहियो वाके जहिड़ो संत मां ॿुधो तव्हां तेरा ई आहियो बाबा तव्हां जजनि जा बि जज आहियो मुंहिंजे पुट जी फांसी माफ़ करायो बाबा हे यूसुफ बे भाई गुरमुख बाबा चाय पानी पियार बाबा हलो साईं महिरबानी कयो मुंहिंजे बचड़े जी फांसी माफ़ करायो बाबा बाबा तू चाय पानी पी सिज भी लहण वारो आहे तू हाणे वञ पीर पगारे जे खूह मां 3 डाटियूं पाणीअ जूं वञी वठ पोइ दरगाह ते वञी रात रहो साईं सेवराम तुझो भलो कंदो बाबा अल्लाह साईं तव्हांखे वधाईंदो बाबा मूं मिस्किन ते का दया जी नज़र कयो जीअं मुंहिंजे बचड़े जी फांसी माफ़ थी बाबा बाबा तोखे चयो न तू वञ साईं सेवराम तुझो भलो कंदो मालिक तव्हांखे वधाईंदो बाबा शोभा कल्याण दास अॼु तूं हिते उदास छो आई छा थियो आहे मूंखे ॿुधाए छा थियो आहे यार गोपाल इहा ॻाल्हि न पुछ भॻवान ॾिनो सभु कुझु आहे माल मिल्कियत बंगला गाॾियूं मतिलबु छा कोन ॿुधाई जे कमी आहे त हिकिड़े बचड़े जी कॾहिं कॾहिं त इहो सोचे दिलि रोई पवंदी आहे त यार मूंखे बि बचड़ा हुजनि मां बि बचड़नि सां के ॻाल्हियूं कयां मूंखे बि बचड़ा बाबा बाबा करे सॾु कनि यार इहे ॻाल्हियूं करे मुंहिंजी दिलि रोई पवंदी आहे यार
मुझी दिल रोई पवंदी अलाए कॾहिं भगवान मुझी इहा आस पूरी कंदो इहा आस न भा कल्याण दसन जेकॾहिं पुट जो सवाल ई आहे त शाहपुर थले ते साईं बाबा जन जॻह वञी पारा इन में को बि शक न आहे ऐं संतन वटि वञ यार कृपाल चवे सच तो इन्हनि संतनि जी वॾी महिमा ॿुधी आहे पर दौलत जे नशे में अंधा थी कॾहिं बि हिन दर ते न झुकियासीं न ई सची दिलि सां संतनि खे को नमस्कार ई कयोसीं तॾहिं त असांजा अॼु ही हाल आहिनि यार कृपाल ॻाल्हि ॿुध अॼु मुंहिंजे मथां हिकिड़ो थोरो कर तूं बि मूंसां संतनि जे दर ते हल त ॾाढी दिलि ख़ुशि थींदी आदा हा मम्मी तोसां गॾु थो हलां इन बहाने साईं हटूरा दर्शन बि थी वेंदो अचु त हलो हा यार ईअं कुझु कर मुंहिंजो कुझु कर यार कल्याण दास ॾिठई असां अञा साईं जन खे पुट जो सवाल ई कोन कयो आहे साईं जन अॻुवाट ई सम्झी विया आहिनि असां हिते कहिड़े कम सां आया आहियूं वाकई ॾिठो मैं अॼु मां ॾिठो वाकई साईं मां हिकु अर्ज़ु खणी आयो आहियां साईं बाबा मुझी झोली साई कयो मुझी पीड़ पुख्ती कयो बाबा भगवान जी दया सां सब कुछ आए जे कमी आए त हिकड़े बचड़े जी बाबा सो तव्हां पंहिंजे गंज मां मुझी झोली साई कयो मुंहिंजा मालिक मुझी झोली साई कयो झोली साई क्यों मां भला हिते छा पुट विराईंदो त वता छा
बचड़न जी तोखे भारत मुझा बाबा हर जो राम साईं साईं